आसिफ ज़रदारी, मुराद अली शाह, बिलावल ज़रदारी हिन ज़ुल्म नाहक में बराबरि जा शामिल आहिनि जिन खे तव्हां वोट ॾिनो आहे। जेकर तव्हां हिननि कैनालनि जे ख़िलाफ़ु आहियो, जेकर तव्हां सिंध में ख़ुशहाली चाहियो था, जेकर सिंध जे पाणी जे हक़ जे बराबरि तव्हां सम्झो था त असांजो हीउ ईंदड़ नसुलनि जो पाणी आहे, असांजे गुज़र मुआश जो पाणी आहे, त पोइ तव्हां हिते भानसेदाबाद में आचर जे ॾींहुं 12 वॻे हज़ारनि जी तइदाद में निकिरी अचो त जीअं हीउ तव्हांजो पोरियो, तव्हांजी महिनत, तव्हांजो इज़हार सॼी दुनिया ॾिसी सघे। जुलाई 2024 में सदारती महल में जेको सिंध सां नाहक थियो आहे, सिंधू दरिया ते 6 केनाल कढण जी जेकी मंज़ूरी ॾिनी हुई आहे, उन मां सिंध जो ई चूंडियल सदर आसिफ अली ज़रदारी उन मुआदे जो ज़ामिन आहे ऐं उन मुआदे में सिंधू दरिया ते 6 नवां केनाल ठाहिया पिया वञनि, जेको फ़ैसिलो सिंध जी ज़िंदगी ऐं मौत जो फ़ैसिलो आहे। ऐं उन फ़ैसिले खां पोइ सॼी सिंध में सिंध यूनाइटेड पार्टी जो सदर सैयद ज़ैन शाह सिंध जे समूरियुनि सियासी जमायतुनि खे मुतहरिक करे, सिंध जे आबादगारनि खे मुतहरिक करे सॼी सिंध में गुज़िरियल 6 महीननि खां जेका तहरीक हलाए रहिया आहियूं, उन सिलसिले में जेकी अवामी उभार आयो आहे, सॼी सिंध जेको सरापा एहतजाज थी आहे, सिंध जा लखे माण्हू धरणा, मुज़ाहिरा, जलसा, हड़तालूं मुसलसिल कंदा रहिया आहिनि, पर वफ़ाक़ी हुकूमत, मुल्क जूं मुक़तदर क़ुवतूं ऐं पीपुल्स पार्टी सरकार इन समूरे एहतजाज खां पोइ बि बज़द आहे ऐं उन्हनि कैनालनि ते कमु जारी आहे। असां सम्झूं था त हीउ फ़ैसिलो पीपुल्स पार्टी सदर ज़रदारी पंहिंजे इक़्तिदार खे ड्रेग ॾियणु, एहतसाब खां बचणु ऐं ईंदड़ वक़्त में बिलावल ज़रदारी खे वज़ीर अज़म करण जे शौक़ में सिंध जी क़ीमत ते इक़्तिदार वरितो आहे, जेको फ़ैसिलो सिंध जे मौत बराबरि आहे। सिंध जा मुहबे वतन माण्हू मुसलसिल इन ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ु एहतजाज कंदा रहिया आहिनि, पर मुल्क जूं मुक़तदर क़ुवतूं ख़बर न आहे कहिड़े लाक़ानूनियत ऐं ग़ैर इंसानी सलूक जे करे हिन फ़ैसिले ते मुसलसिल अञा कमु जारी रखियो पिया अचनि ऐं उहो कमु तेज़ी सां जारी आहे। उन हवाले सां असां दरिया बचायो तहरीक जे तरफ़ां आचरे जे ॾींहुं 16 फ़रवरी ते जामशोरे मां सेवण मां सुबुह जो 10:30 बजे जेका एहतजाजी रैली कढी मेहड़ ताईं जलसो कंदासीं। उन में दरिया बचायो तहरीक जो कन्वीनर सैयद ज़ैन शाह ऐं दरिया बचायो तहरीक में शामिल जेकी जमायतूं आहिनि, जंहिंमें तहरीक इंसाफ़, फंक्शनल लीग, GSN महाज़, अवामी जमहूरी पार्टी, जमा इस्लामी ऐं ॿियूं समूरियूं मुहबे वतन शहीद भुट्टो, सभु जेके जमायतूं आहिनि उहे असांजे दरिया बचायो तहरीक जो हिसो आहिनि। उहे समूरा क़ाइदीन सुबुह जो 10:30 वॻे सेवन टूल प्लाज़ा खां वॾी अवामी रैली जी सूरत में निकिरंदा। भानसेदाबाद में अवामी जलसो थींदो। उन खां पोइ अॻियां दादू, ख़ैरपुर नाथन शाह ऐं शाम जो 4 बजे मेहड़ में तारीख़ी जलसो थींदो, जंहिंमें लखे माण्हू शामिलु थींदा। उन्हनि पढ़ियल लिखियल बाशऊर सियासी कारकुननि, आले इल्म ऐं आले दानिश माण्हुनि, आलमनि, अदीबनि खे अपील था कयूं त हीअ सिंध जे ईंदड़ नसुलनि जे तहफ़ुज़ जी जिदोजहद आहे। हिन में समूरा तव्हां साथी शरीक थियो। हीअ लातालकी ऐं ग़फ़लत जेकी ईंदी आहे तव्हांजे मौत जे बराबरि आहे। असां सम्झूं था त अॼु सोसाइटी यरगुमाल बनियल आहे सरदारनि, बोतारनि, करप्ट बेरोकरनि वटि। उन सूरत हाल में असां पंहिंजे हिसे जो कमु करे रहिया आहियूं ऐं छाकाणि त जेकर अॼु असां ख़ामोश रहियासीं ऐं हीउ सिंधू दरिया जेको असांखे सैराब कंदड़ आहे, जेको असांखे पाले खाराईंदड़ आहे, उनखे जेकर असां खां खसियो हुयो त असां सुभाणे एथोपिया खां वधीक बदतर थींदासीं। सुभाणे फ़लस्तीन खां वधीक असांजी बदतर हालत हूंदी। असां तारीख़ जा शागिर्द आहियूं। असां सम्झूं था त जिन जिन मुल्कनि ऐं क़ौमुनि खां उन्हनि जा वसीला खसिया विया आहिनि, उन्हनि जो हशर कहिड़ो थियो आहे। उन्हनि खे असां पिनंदे ॾिठो आहे, उन्हनि खे असां तबाह थींदे ॾिठो आहे। उन करे दर्द महसूसु करे असां पंहिंजी जदोजहद अॻिते रखूं पिया त उन्हनि माण्हुनि खे अपील कयूं जेके माण्हू सिंध खे पंहिंजी जो वतन सम्झनि था, दरिया खे पंहिंजो जियापे जो सहारो सम्झनि था,
उन्हनि खे अपील था कयूं त तव्हां खां मौजूदा करप्ट ऐं क्रिमिनल हुकुमराननि सभु कुझु खसे छॾियो आहे। तव्हां खां तालीम खसी वई, तव्हां खां अमुन खसियो वियो, तव्हां खां रोज़गारु खसियो वियो, पर हाणे त तव्हां खां पाणी खसियो पियो वञे। इन पाणी खसण खां जेकर तव्हां ख़ामोश रहंदो त पोइ तव्हांखे इन खां वधीक मौत बहितर आहे। इन जीअण खां पोइ जेकर तव्हां बुखुनि में तव्हां जेकर पीसजी मरणु चाहियो था त पोइ इहो मौत तव्हांजे लाइ बहितर आहे। पर जेकर तव्हां तारीख़ जे उन्हनि ज़िंदा क़ौमुनि वांगुरु रहणु चाहियो था, जेकर तव्हां ख़ुशहाल ज़िंदगी मुताबिक़ रहणु चाहियो था त पोइ हीउ दरिया जेको शाह दरिया तव्हांखे गुज़िरियल हज़ारे सालनि खां वठी कुदरत तव्हांखे हीउ अनमोल तोहफ़ो ॾिनो आहे जेको तव्हांजे गुज़र मुआश जो ज़रियो आहे, उनजे तहफ़ुज़ जे लाइ अॻियां अचो। छाकाणि जेकर दरिया तव्हां खां खसियो वियो ऐं हीअ जेकी मुल्क जी मुक़्तदर क़ुवतूं आसिफ़ ज़रदारी ऐं वफ़ाक़ी हुकूमत जंहिं तरीक़े सां जेको हीउ हठ भरियो फ़ैसिलो कयो आहे, जंहिंमें सिंध जो आवाज़ु उन्हनि खे का नथो ॿुधो वञे, त पोइ यकीनन ई तव्हांजी तबाही जो पैगाम हूंदो। उन करे असां तव्हांखे दावत था ॾियूं, असां पंहिंजे हिसे जो कमु करे रहिया आहियूं। तव्हांखे बि समूरनि मोहबे वतन माण्हुनि खे दावत था ॾियूं त अचो त पंहिंजो वतन बचायूं, पंहिंजो दरिया बचायूं, पंहिंजी धरती बचायूं, पंहिंजे ईंदड़ नसुलनि खे हीउ जेको असांजो तारीख़ में हज़ारे सालनि खां वठी असांजा पोयर जेके असांखे वहंदड़ दरिया ॾेई विया आहिनि, उहो वहंदड़ दरिया ईंदड़ नसुलनि ॾांहुं मुंतक़िल करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कयूं। जेकर अॼु असां ख़ामोश रहियासीं त तारीख़ असांखे कॾहिं माफ़ु न कंदी।